कंदकोट जे हीरा मेडिकल चाइल्ड सेंटर में जावल ॿार जे मौत वारी ख़बर मीडिया ते नशर थियण बाद डॉक्टर अमानला सुरहाणी वज़ाहत कंदे चयो त मीडिया ते सेंटर ख़िलाफ़ हलंदड़ ख़बर बेबुनियाद आहे, जंहिंमें का बि सचाई न आहे। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे डॉक्टर अमानला जो चवणो हो त हीरा मेडिकल चाइल्ड सेंटर कंदकोट जो वाहिद इदारो आहे जिते शहर जा अक्सर मरीज़ ॿार हिते दाख़िल थींदा आहिनि, जिन जो बहितर नमूने इलाज करण जी कोशिश कई वेंदी आहे, जिन मां के ॿार बची बि न सघंदा आहिनि। इन जो मक़सदु इहो न आहे त मरीज़ जे मौत जी ज़िम्मेवारी अस्पताल इंतिज़ामिया हूंदी आहे। शिफ़ा ॾियणु न ॾियणु अल्लाह पाक जे हथ में हूंदो आहे। डॉक्टर अमलो कॾहिं बि न चाहींदो आहे त उन्हनि वटि आयल मरीज़ पंहिंजी ज़िंदगी विञाए मां तव्हांखे विज़िट करियां, असांजा कई सीरियस पेशेंट बि आहिनि। हाणे हिन मां केरु बचंदा, केरु न बि बचंदा। ज़िंदगी मौत अलाह साईं जे हथ में आहे। जेकॾहिं दुनिया में केरु माण्हू मरे नहा थिए थो, माण्हू अमेरिका इलाजु कराइण वेंदा आहिनि, उते बि माण्हू मरी वेंदा आहिनि। त इहो ई सिंपल मुंहिंजो मौक़िफ़ आहे त इहो मसइलो न इनखे ख़ामख़ा हाईलाइट कयो वियो। हुन चयो त संदसि इदारे ख़िलाफ़ बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए इदारे जी साख ख़राब करण जी कोशिश कई वई आहे। अहिड़नि इल्ज़ामनि खे हू रद्द कनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk